आल पाकिस्तान प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन सितंबर में स्कूल खोलण वारो हुकूमती फ़ैसिलो रद्द कंदे 15 अगस्त खां तालीमी इदारा खोलण जो ऐलान करे छडि॒यो। आल पाकिस्तान प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन गडि॒यल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 8 खां 6 महीननि खां तालीमी इदारा बंद आहिनि, जंहिंसां ॿारनि जो नुक़सान थी रहियो आहे। असां 15 अगस्त खां सॼे मुल्क जा तालीमी इदारा खोलींदासीं। सदर प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन हिदायत ख़ान चयो त कोरोना ज़वाल ते आहे ऐं केस घटिजी विया आहिनि। हुकूमत सां ॻाल्हियूं बि कयूं वियूं पर असांजी ॻाल्हि न ॿुधी वई। हुकूमत जॾहिं असांजे इदारनि में हथ विझण जी कोशिश कई त असां मिलियन मार्च कंदासीं। हिदायत ख़ान वधीक चयो त हुकूमती माण्हू नाअहल आहिनि। असां तहरीक हलाईंदासीं त हुकूमत हेठि वञी किरंदी। असां SOPs बणाए स्कूल खोलींदासीं। मदरसा खुली चुका आहिनि ऐं इम्तिहान बि थी विया आहिनि।